तंगवाणी में ॻोठाणनि जो सरसो डीएम जिनसार चतोई डीपीओ अवेस बाजकाणी की नाजाइज़नि ऐं धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिब तंगवाणी के मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुस्तहिक माण्हुनि शमीर बहलकाणी, साईंदाद नाहाणी, मोरखान सुंदराणी, जलाल बहलकाणी, सनाउल्ला सुंदराणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त असां खां सरसो डीपीओ अवेस बाजकाणी चौपायो माल ॾियण जे बहाने पैसा वठी हाणे चौपायो माल ॾियण बजाए फ़ोन ज़रिए धमकियूं ॾेई रहियो आहे त तव्हां एहतजाज न कयो। हुननि वधीक ॿुधायो त सुभाणे असांजो सरसो कश्मीर ऑफिस साम्हूं एहतजाज आहे। सरसो हेड डीसी कश्मीर खां मुतालबो आहे त खुदारा असां सां इंसाफ़ करे चौपायो माल वठाए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।